अस्सलाम वालेकुम। जीअं त असांजे रोज़मर्रा ज़िंदगीअ में काफ़ी आसान सुवाल ईंदा आहिनि जंहिंमें असांजी दुश्वारी पैदा थींदी आहे। मसलन खीर वारो ईंदो आहे, पाड़े में पठाण ईंदो आहे की कपिड़ा वग़ैरह सेल आउट कंदो आहे, त उहे काफ़ी असांखे सफ़ा सवला सुवाल हूंदा आहिनि, पर असां हिसाब न करे सघंदा आहियूं। अचो त उन्हनि खे हल करण जी कोशिशि कयूं था। मिसाल तौरु हिकु खीर वारो असांखे हिकु पाउ खीर ॾिए थो 20 रुपए में, ॿुधाए त 1 किलो घणे थींदो। हाणे असांखे साबित करिणो आहे 1 किले में 1 किलो जेको हूंदो आहे घणनि जे बराबरि हूंदो आहे, 4 पावनि जे बराबरि हूंदो आहे। ठीकु आहे, 4 पावनि जे बराबरि थी वियो। हाणे जॾहिं असां 4 पाव थी विया, 1 किलो असांखे 20 रुपए में 4 पाव घणे थींदा, माना मल्टीप्लाई बाय 4 कंदासीं। 0 साॻियो 2 चौंक 8, 80 रुपए किलो थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असांखे 1 किलो ॾिए थो 80 रुपए में, त 5 पाव घणे जा थींदा। 1 किलो असांखे जेकॾहिं 1 किलो 80 रुपए में ॾिए थो, त 5 पाव घणे जा थींदा। 5 पाव क्वेश्चन मार्क। अहिड़े तरीक़े सां छा कंदासीं, हाणे 80 खे डिवाइड कंदासीं असां चइनि सां। 80 खे डिवाइड कंदासीं चइनि सां, त असांखे 1 पाव जी क़ीमत मिली वेंदी चइनि सां। 2 चौंक 8, 8 मथे विया 0, 0 जेके पियो मथे 0 साॻियो, हेठि 0 साॻियो, माना 20 रुपए में हिकिड़ो असांखे पाव पियो। हिकिड़ो पाव असांखे पियो 20 रुपए में। हाणे 20 खे छा कंदासीं, ज़रब ॾींदासीं 5 सां। 5 खे 0 सां कंदासीं 0 साॻियो, ऐं 2 5 10, मतिलबु त 5 पाव असांखे घणे में पिया, 100 रुपए में पिया। इहे असांखे 5 पाव 100 रुपए में पइजी विया। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं को असांखे 5 पावनि जी क़ीमत मालूम आहे, त 1 पाव जी कहिड़ी तरीक़े सां मालूम कयूं। हाणे 5 पावनि जी 100 रुपयो आहे, हाणे 100 रुपए में 5 पाव मिलिया आहिनि। हाणे 5 पाव माना वधीक आहिनि, असांखे घटि मालूम करणा आहिनि। घटि मालूम करण लाइ छा कंदासीं, असां डिवाइड कंदा आहियूं। छा कंदासीं, 100 रुपये अंदरि रखंदासीं, 5 ॿाहिरि रखंदासीं। 1 5 2 5 10, 10 में 10 ॿुड़ी बची। ठीकु आहे, हाणे 0 आहे, 0 जेको खोड़ न लॻंदो आहे, माना 0 साॻियो मथे बि चढ़ी वियो, हेठि बि चढ़ी आयो, माना हिकिड़ो पाव मिलियो असांखे 20 रुपए में। अहिड़े तरीक़े सां 5 जी बि मालूम थी वई, 1 जी बि मालूम थी वई। हाणे अहिड़े तरीक़े जेके चऊं असां 2 किलो जी क़ीमत मालूम कयो। हाणे 1 किलो असांखे पियो 80 रुपए में, 2 किलो छा थींदो, 80 खे छा कंदासीं, 80 खे छा कंदासीं, 80 खे मल्टीप्लाई कंदासीं 2 सां। 0 साॻियो ऐं 2 8 16 रुपया, मतिलबु 160 रुपए में असांखे 2 किलो पियो। 2.5 किलो मालूम करणा आहिनि। 2.5 कीअं लिखिबा आहिनि, 2.5 लिखण जे लाइ 2.5 हे थी वियो 2.5 रुपया। हाणे असांखे 2.5 किलो कीअं मालूम थींदा, जेकॾहिं असांखे पावनि जी क़ीमत ख़बर आहे। 1 किले में 4 पाव थींदा आहिनि, 1 kg = 4 पाव। हाणे 2 में थी विया 8 पाव। 8 पाव माना 1 किले में, अधु किले में 2 पाव, 8 ऐं 2 10, माना मतिलबु त हे थी विया 10 पाव थी विया असांखे। हाणे असां वटि पाव जी क़ीमत मालूम आहे। पाव असांखे मिले थो, हे असां मालूम कयोसीं 20 रुपए में पाव मिले थो। हाणे 10 पाव घणे थिया, 10 मल्टीप्लाई बाय 20, 10 मल्टीप्लाई बाय 20 रुपया। हाणे 20 जो खोड़ो 0 ते 0 साॻियो ई, हाणे 21 माना 200 रुपया। ऐं असांजो जवाबु अची वियो 200 रुपया। 2.5 किलो असांखे 200 रुपए में पइजी वेंदो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असांखे वधीक मालूम करिणो आहे, माना 1 जी रक़म मालूम आहे, 2 जी मालूम करणी आहे, त उहो मल्टीप्लाई कंदासीं। 2 जी मालूम आहे, 1 जी मालूम करणी आहे, त वंड कंदासीं। माना घणनि जी मालूम आहे, थोरा मालूम कबा त वंड कबा, यानी डिवाइड कबा। ऐं जेकॾहिं वधीक मालूम करणा आहिनि त पोइ मल्टीप्लाई कबा। हिन जो ॿियो तरीक़ो बि आहे। असां जेकॾहिं 2.5 किलो खीर आहे 2.5, हाणे 2.5 किलो खीर खे असां वटि 1 किलो खीर जी रक़म मौजूदु आहे, माना 80 रुपयो आहे। ठीकु आहे, त 2.5 खे असां 80 सां डायरेक्ट मल्टीप्लाई बि करे सघूं था। छा कंदासीं, डबल मल्टीप्लिकेशन आहे, 16 आहे, 1 सां बि करे सघूं था, डायरेक्ट वठनि था। पर रूल जेको फॉलो कंदा आहियूं, 0 सां मल्टीप्लाई कंदासीं, हीअ बि 0, हीअ बि 0, हेठों मल्टीप्लाई 5 8 40, 0 4 मथे। ठीकु आहे, 2 8 16, 16 ऐं 4 20, 0 साॻियो 0 साॻियो, हे 20 साॻा। ठीकु आहे, हाणे पॉइंट खणण खां पोइ 1 खां पोइ पॉइंट आहे, 1 खां पोइ असां पॉइंट ॾींदासीं, माना हे पोयों 0 वैल्यू ख़तमु थी वियो, 200 रुपया अची वियो। आंसर असां अची वियो 200 रुपया, माना 2.5 किलो खीर असांखे कोई 200 रुपया मिलियो। हे बि असांखे साॻियो ई रेट मिलियो। 10 पाव जेको अची वियो, 10 पावनि जी रक़म असांखे 200 रुपया मिली वई। हेॾां बि असांखे 10 पावनि जी यानी 2.5 किलो, 10 पाव माना 2.5 किलो जी रक़म साॻी अची वई। अहिड़े ई तरीक़े सां जीअं 1 किलो असांखे मिले थो 80 रुपए में, त असां
डेली असां वठंदा आहियूं 1 किलो, त महीने में असांजो घणो बिल ईंदो? महीने में घणा ॾींहं हूंदा आहिनि? 30 ॾींहं हूंदा आहिनि या 31 ॾींहं। ठीकु आहे, छा कंदासीं असां 80 खे मल्टीप्लाए कंदासीं 30 सां, जेकॾहिं 30 ॾींहंनि जो ॾींहुं आहे त छा कंदासीं? सिंपल 0 0 मल्टीप्लाए ॾींदासीं 3 सां कंदासीं 0 8 × 24 0 0 4 2 माना 2400 रुपया असांजो महीने जो बिल अची वियो। जेकॾहिं 31 आहे त छा कंदासीं? 80 खे 31 सां ज़रब ॾींदासीं, 0 खे 1 सां कंदासीं, असां वटि अची वेंदो 0 1 खे 8 सां 8 मल्टीप्लाए 0 साॻो 3 खे 0 सां 0 8 × 24 छा ईंदो? 0 8 4 2 मतिलबु त 2480 रुपयो असांखे महीने जो ईंदो। ईअं जेको बि तव्हांजो हिसाबु आहे किलो जो हिसाबु, किथे के 120 रुपया किलो आहे, 120 रुपया किलो आहे, उनखे छा कंदव तव्हां 30 सां ज़रब ॾींदव, 0 खे 0 सां, 0 खे 2 सां 0 0 खे 1 सां 0 मल्टीप्लाए ऐं 3 खे 0 सां 3 2 6 3 1 3 छा कंदासीं? 0 साॻी 0 साॻी 6 3 माना 3600 रुपया तव्हां वटि बिल ईंदो। 3600 रुपया तव्हां वटि बिल ईंदो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं 120 रुपया किलो ई आहे, 31 ॾींहं आहिनि, छा कंदो? 1 खे 0 सां 0 1 खे 2 सां 2 1 खे 1 सां 1 मल्टीप्लाए बाय ऐं 3 खे 0 सां 0 3 2 6 3 1 3 छा कंदासीं? 0 साॻी 2 6 ऐं 1 7 3 साॻा 3720 रुपया तव्हांजो खीर जो बिल ईंदो। हाणे तव्हां आसानी सां करे सघो था किलनि खे पावनि में, पावनि खे महीननि जे हिसाब सां तव्हांजो खीर केतिरो ईंदो आहे।